अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सैयद अली तव्हांजे पंहिंजे चैनल एक्सप्लोर सिंध में। दोस्तों अॼु कुझु ऑनलाइन हवाले सां तव्हांजी ख़िदमत में मां जेको आहे कमु खणी आयो आहियां। ऑनलाइन असां फ्रीलांसिंग जेको आहे जंहिंखे चवंदा आहियूं फ्रीलांसिंग कीअं थींदी आहे, कहिड़े तरीक़े सां कमु कंदी आहे। फ्रीलांसिंग जो असुल पर्पज़ छा आहे ऐं असां कीअं करे सघूं था फ्रीलांसिंग, थोरो तारुफ़ आहे। अगर तव्हां 5 मिंट कढी पंहिंजी ज़िंदगी जा मुंहिंजी हिन वीडियो खे ॾिसंदो त मां सम्झां थो त तव्हां ऑनलाइन कम में जेको आहे तव्हांजो शऊर ऐं शौक़ु पैदा थींदो। सो कहिड़े तरीक़े सां फ्रीलांसिंग थींदी आहे, सभ खां पहिरियां तव्हांखे ट्रेनिंग करणी पवंदी, जेका DG स्किल प्लेटफॉर्म आहे, फ्री ऑफ कास्ट। मां सम्झां थो त 1 लख रुपए जा कोर्सिस जेके तव्हांखे फ्री में कराया वञनि था। असां इन खे ॿियो नालो स्कॉलरशिप जो बि ॾेई सघूं था, छो जो फ्रीलांसिंग जेको कोर्स आहे उहो तव्हांखे फ्री में करायो वञे थो ऐं उन सां गॾोगॾु जेके 10 कोर्सिस आहिनि उन मां कोई बि हिकिड़ो जंहिंमें तव्हांजो स्किल तव्हां सम्झो त तव्हांजे स्किल जे माना हिकिड़ो तव्हांजो स्किल इजाज़त ॾिए थो त तव्हांजो ही कमु जेको आहे तव्हां करे सघो था। त उन्हनि 10 कोर्सिस मां तव्हां कोई बि हिकिड़ो कोर्स करे सघो था। हाणे जॾहिं तव्हां कोर्स करे वियो, तव्हांखे कोई स्किल अची वियो, तव्हां फ्रीलांसर थी वियो, उन में कहिड़े तरीक़े सां तव्हां परफॉर्म कंदव इहो थोरो इन ते नज़र विझंदासीं। फ्रीलांसर खे को हुकुम हलाइण वारो न हूंदो आहे। फ्रीलांसर जेको हूंदो आहे पंहिंजे टाइम टेबल मुताबिक़ न हलंदो आहे। फ्रीलांसर पंहिंजो टाइम टेबल ठाहींदो आहे। फ्रीलांसर हमेशह 8 बजे सुबुह जो उथी करे कॾहिं बि ड्यूटी जे लाइ जल्द उथी परेशान थी करे ड्यूटी जे कॾहिं न वेंदो आहे। फ्रीलांसर हमेशह पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो आहे। छो, हाणे तव्हांखे ॿुधाईंदुमि त फ्रीलांसिंग असल में छा आहे। फ्रीलांसिंग इहा आहे दोस्तो त तव्हां पंहिंजे घर में तव्हांखे हिकिड़ो लैपटॉप हुजे नंढो, जंहिंमें तव्हां उहो स्किल शेयर कंदव। उहो स्किल शेयर करे तव्हां पैसा कमाईंदो। कहिड़े तरीक़े सां, मां नंढो मिसाल ॾियां। हिकु माण्हू बैंक में कमु करे थो, उहो सुबुह जो उथी 8 बजे उहो बैंक में वञे थो। कमु हुनजो छा आहे, डेटा एंट्री आहे। हाणे उहो वञे थो 6 खां 8 कलाक जेको आहे उहो ड्यूटी करे थो ऐं उहो उते जेको आहे डेटा एंट्री जो कमु करे थो। साॻियो ई फ्रीलांसर आहे जेको डेटा एंट्री कंदो आहे। उहो पंहिंजे घर खां वेही डेटा एंट्री कंदो आहे, 4 खां 5 हज़ार रुपया चार्ज कंदो आहे। ऐं ॿी तरफ़ अगरि असां ॾिसूं था जेको फिज़िकली वञी करे डेटा एंट्री करे थो पियो बैंक में, त उन जो जेको कमु आहे दोस्तो, उहो पूरो मां सम्झां थो त 6 खां 8 कलाक कमु करे थो ऐं उनखे ॾियाड़ी छा थी मिले, मां सम्झां थो त 25,000 बि उनजी मंथली सैलरी न आहे, जेका वञी करे 800 रुपया बि नथी बीहे पई। इन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो फ्रीलांसर आहे जेको मां तव्हांखे ॿुधायो त घर में वेही करे कमु करे थो, 3 खां 4 हज़ार रुपया पर डे कमाए थो पियो। यानी मंथली उनजी 1 लख खां 1.5 लख रुपयो सैलरी थी वञे पई। न उनखे कोई बाउंड करण वारो आहे, न उनजो कोई बॉस आहे। सेल्फ एम्प्लॉयमेंट असां इनखे चवंदा आहियूं, सेल्फ एम्प्लॉयमेंट। साॻियो ई माण्हू सेल्फ एम्प्लॉई आहे जेको पंहिंजे घर में वेही करे कमु करे थो ऐं उन ते फोकस रही करे पंहिंजे स्किल खे पॉलिश करे थो ऐं ॾींहों ॾींहुं पंहिंजे स्किल में इम्प्रूवमेंट आणे थो। उनखे असां फ्रीलांसिंग चवंदा आहियूं। दोस्तो हिन प्लेटफॉर्म तां एक्सप्लोर सिंध तां तमामु दोस्तनि खे मां इंशाअल्लाह फ्रीलांसिंग जो कोर्स कराईंदुसि, जेको फ्री ऑफ कास्ट हूंदो, काई चार्जिस न हूंदी। असांजी चार्जिस सिर्फ़ु हिकिड़ी हूंदी, मुस्कुराए करे सब्सक्राइब जो बटन ज़रूरु दॿाईंदा ऐं गॾोगॾु घंटी जो हिकिड़ो बटन थींदो आहे जंहिंखे असां बेल आइकॉन चवंदा आहियूं, उनखे प्रेस लाज़मी कजो। छो जो इन सां असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं मूंखे ख़बर पवंदी त कहिड़ा दोस्त मूंसां कनेक्ट थी विया आहिनि, मुंहिंजी फैमिली में शामिलु थी चुका आहिनि। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फ्रीलांसर जो जेको तारुफ़ हुयो, मां तव्हांखे बेसिक जेको बि हुयो कराए छॾियो। हाणे फ्रीलांसिंग कीअं कबी आहे, उन में केतिरियूं कैटेगरीज़ थींदियूं आहिनि, तमामु A to Z हिन चैनल ते तव्हांखे मां सिंधी ज़बान में इंशाअल्लाह गाइड कंदुसि। अॼु जी वीडियो बसि मुंहिंजे ख़्याल में एतिरे ताईं हुजणु घुरिजे, छो जो लंबी थी वेंदी, वॾी थी वेंदी, वरी तव्हां शिकायत हणंदो कमेंट में त शाह साहब जेको आहे तमामु वॾी हिकिड़ी जेको आहे वीडियो ठाहे रखे थो पियो। सो मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त मां नंढे अरसे में, छो जो हर कंहिंजो टाइम क़ीमती आहे, थोरे हिकिड़े नंढड़े टाइम में 4 खां 5 मिंटनि जी वीडियो में तव्हांखे सुठे खां सुठो गाइड कयां
अॼु असां इहो सिखियासीं त कहिड़े तरीक़े सां फ्रीलांसिंग थींदी आहे। फ्रीलांसिंग खे चङी तरह असां जेको आहे एक्सप्लोर कयोसीं। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियोज़ में मां तव्हांखे फ्रीलांसिंग सेखारींदुमि ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो स्किल कोई बि ऐं उन हिक खे पूरो थियण खां पोइ अञा ॿिया काफ़ी सारा स्किल्स सिखंदासीं हिन चैनल जे तवसुल सां। अॼु जी दोस्तो वीडियो एतिरे ताईं आहे। पंहिंजी फैमिली जो ख़्यालु रखिजो। नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।